सिंध के वॾे वज़ीर सदारत हेठ हैदराबाद डिवीज़न के चयन ज़िलनि के पार्टी उहिदेदारनि की गरजाणी में हैदराबाद टंडुअलायार टंडु मोहम्मद खान ऐं मटियारी ज़िले जा पार्टी उहिदेदार ऐं चूंडियल नुमाइंदा शरीक। गरजाणी में पीपी सिंध जो सदर निसार खोड़ो, सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण, नासिर हुसैन शाह, अली हसन ज़रदारी, अली नवाज़ शाह, मखदूम महबूब ज़मान, सईद गनी ऐं ॿिया मौजूद। वॾे वज़ीर जो चवणु आहे त हैदराबाद में हिन वक़्त 61,783 मिलियन रुपयनि जी मालियत जूं 239 स्कीमूं हलंदड़ आहिनि। कारकुननि जी तजवीज़ुनि ते तरक़ियाती मनसूबा शुरू कया वेंदा। मकानी निज़ाम तहत मक़ामी सतह ते मसइला मकानी इदारा हल कंदा। ॿी गरजाणी वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ठठो सिजावल बदीर जामशुरो ऐं दादू जे पार्टी उहिदेदारनि सां कंदो। सैयद मुराद अली शाह हिलाल अहमद अस्पताल जो दौरो करण खां गॾु प्रेस क्लब पिणु पहुचंदो। सदर आसिफ ज़रदारी आज़ाद कश्मीर की सूरत हाल ते अॼु हंगामी इजलास तलब करे वरितो। ज़रियनि मूजिबि सदर समूरनि स्टेक होल्डर्स के मामले जी हल लाइ तजवीज़ूं आणण जी हिदायत कई आहे। इजलास में सदर के आज़ाद कश्मीर में एहतजाज बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। सदर आसिफ ज़रदारी पीपल्स पार्टी के पार्लियामानी बोर्ड जो इजलास भी अॼु सॾाए वरितो। IMF वफ़द नॉर्थन पॉर्टर जी क़यादत में ईंदड़ हफ़्ते पाकिस्तानी अख़्तियारनि सां ॻाल्हियूं कंदो। ॻाल्हियुनि जो मक़सदु बहितर ऐं मज़बूत गवर्नेंस जो बुनियाद रखणु आहे। पाकिस्तान सां ॻाल्हियुनि में लचकदार मुआशी तरक़ी जो बुनियाद रखण ते ॻाल्हियूं थींदियूं। IMF जी नुमाइंदा एस्थर पेरिस जो बि बयानु। लाहौर में पुलिस एहलकार की टारगेट किलिंग में मुलविस 4 दहशतगर्द मारिजी विया। CTD तर्जुमान मूजिबि गिरफ़्तार जवाबदार फैज़ान के निशानदेही ते जंग में हथियार ऐं दस्ती बम बरामद कयो वियो। हथियार बरामद करण दौरान हथियारबंदनि CTD टीम ते हमलो कयो। फायरिंग की ॾे दौरान जवाबदार फैज़ान समेत 4 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्द फैज़ान जो तालुक कलदम तहरीक तालिबान सां हो। मारिजी वियल ॿियनि दहशतगर्दनि सुञाणप जो अमल जारी आहे। 12 मई जहिड़नि वाक़िअनि सां सबक़ सिखण जी ज़रूरत आहे। समूरनि सियासी धुरनि खे मुल्की मफ़ाद लाइ मुतहद थियणु घुरिजे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो 12 मई सानहे खे 17 साल मुकमल थियण ते पैगाम। 12 मई 2007 ते पुरतशद्दुद वाक़िअनि में शहीद ऐं ज़ख़्मी थियल जियालनि ऐं PP ॿियनि जमायतनि जे कारकुननि खे ख़िराज अक़ीदत पेश। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त नफ़रत, विरछ ऐं तशद्दुद जी सियासत खे दफ़न करण ऐं उन जी जॻह ते हिकु रोशन ऐं ख़ुशहाल पाकिस्तान ॾांहुं वञण रस्ते खे अख़्तियार करण जी ज़रूरत आहे। पंजाब के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातुनि ऐं तूफ़ान सबबि मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 2 ॼणा फ़ौत ऐं 25 ज़ख़्मी थी पिया। PDMA पारां 9 मई खां जारी बरसातुनि ऐं तूफ़ान सबबि थियल नुक़साननि जा तफ़सील जारी। रिपोर्ट में ॿुधायो वियो त पंजाब जे शहर सरगोदा, भक्कर, शेखुपुरा, कसूर, गुजरांवाला, फैसलाबाद ऐं चिन्योट में बरसातुनि सबबि वाक़िआ पेश आया। 3 ॾींहंनि दौरान पंजाब में 11 घर मुतासिर थिया। 9 घरनि जूं छितियूं किरण सबबि 2 ॼणा फ़ौत ऐं 25 ज़ख़्मी थिया। ज़ख़्मियुनि में 9 औरतूं ऐं 13 ॿार भी शामिल आहिनि। सिंध जी गादी वारे शहर कराची समेत सॼे सूबे में अॼु गर्मी पद वधण जो इम्कान। कराची में वधि खां वधि गर्मी पद 35 खां 37 सेंटीग्रेड ताईं रहण जी अॻकथी। अरबी समुंड खां ईंदड़ घिमियल हवाउनि सबबि ॾोराहनि इलाइक़नि में ककर ठही सघनि था। मौसमियात खाते मूजिबि गडाब, तेसर टाउन, बैरिया टाउन, हब डैम ऐं नूरियाबाद में बरसाति पइजी सघे थी। ऐं पाकिस्तान समेत सॼी दुनिया में माउरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। ॾिहाड़ो मल्हाइण जो मक़सदु मुआशिरे में जीजल अमड़ सां मुहबत ऐं एहतराम जो इज़हार करणु आहे।